प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु गुलाम सिंह ख्वाजा असां मौजूद आहियूं सिजावल ज़िले जे सुरजानी वारे इलाइक़े में, जिते दरियाई कच्चे वारे इलाइक़े मां 500 खां वधीक ख़ानदान हिकिड़ी सरकारी कैंप में पैदल आहिनि। ऐं अलमियो इहो आहे त हिन 500 खां वधीक फैमिलीज़ खे सरकार पारां सिर्फ़ु 20 टेंट ॾिना विया आहिनि, जंहिंमें इहे माण्हू रहण ते मजबूर आहिनि। न फ़क़ति इहो, पर इहे ख़ानदान गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी हिते रहनि पिया, जिते उनखे न राशन जी सहूलियत आहे, न ई वरी सरकार पारां के ॿियूं सहूलियतूं मुहैया कयूं आहिनि। असां ॾिसंदासीं हिन कैंप में जेके माण्हू कच्चे जे इलाइक़े मां लॾ पलाण करे पता आहिनि, उन जी छा सूरत हाल आहे। मैडम, तव्हां ॿुधायो त छा सूरत हाल आहे हिते, केतिरा माण्हू कच्चे जे इलाइक़े में पता आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं सरकार ॾिनियूं आहिनि? साईं, असां हिते तक़रीबन 2-3 ॿेला निकिरा, जंहिंमें ॿेलो कचो सूरजाणो आहे, ॿेलो पको सूरजाणो आहे, ॿेलो खीरसर आहे। त हिन ॿेले कच्चे सूरजाणे ऐं पके सूरजाणे में तक़रीबन आहिनि त 1500 खां वधीक ज़्यादा फैमिलियूं, पर असां पंहिंजे तरफ़ खां कोशिशि करे ऐं घटि में घटि 500 ताईं फैमिलियूं जेके असां पंहिंजो ॿाहिरि कैंप में विहारियूं आहिनि। ऐं मुख़्तियारकार ऐं पंहिंजो DC साहब सां राब्तो थियो, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी, ऐं जेका असां उन्हनि खे लिस्टूं जे हिसाब सां माण्हू ॿुधाया, उन हिसाब सां DCO साहब छा कयो जो 20 टेंट मोकिलिया सिर्फ़ु हिननि माण्हुनि लाइ, ऐं जिन 20 टेंटनि में असां ॿ 3 फैमिलियूं करे गॾु रहियूं आहिनि। ऐं उन खां पोयां तक़रीबन हिननि खे 4-5 ॾींहं थी चुका आहिनि, ऐं वरी न को माण्हू हिते आयो आहे त छा हाल आहे या छा आहे वाला। ऐं माण्हू वीचारा एतिरे क़दुरु फाका कशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, ऐं जेके लॾ पलाण खां पोयां ज़ाहिर आहे सभु माण्हू खे ख़बर हूंदी आहे त उन्हनि जी सूरत हाल छा हूंदी आहे। ऐं हिननि वक़्तु हिननि माण्हुनि वटि का बि अहिड़ी फैसिलिटी कोन्हे आई, ऐं न ई को गवर्नमेंट जो को इहो आहे हिसाबु किताबु। गवर्नमेंट उल्टो असांखे ईअं बि चवे त इहे सभु पके जा माण्हू जेके ॿाहिरि निकिरी वेठा आहिनि, उहो असां ते इल्ज़ाम आणी पहिले, पर इहा सॼी सूरत हाल जेका सभिनि जे साम्हूं आहे ऐं कंहिंखां बि लिकियल न आहे। अॼु बि जेकॾहिं उनजी जांच पड़ताल या का बि अहिड़ी शइ कई वञे त उहो बाक़ाइदे माण्हू कचे में आहिनि। अञा बि कहिड़ा ॻोठ आहिनि ऐं जेके अञा ताईं कचे में रहनि था, पर माण्हू गवर्नमेंट जो कोई तरीक़ेकार ॾिसी ऐं तरीक़ेकार जे सिस्टम सां उहो ॿाहिरि निकिरणु न पिया चाहिनि। चवनि पिया त गवर्नमेंट जेकॾहिं आहे त कुझु बि कोन्हे आई, ऐं न का उन्हनि वटि गाॾी आहे, न का उन्हनि वटि फैसिलिटी आहे। ऐं माण्हू वीचारा उन्हनि जा नंढड़ा बच्चा आहिनि, या के ॻोराड़ी औरतूं आहिनि, या के मज़दूर माण्हू आहिनि, उहे तड़पनि पिया। अॼु ॾींहं ताईं का अहिड़ी रिलीफ कैंप या एमरजेंसी कैंप डॉक्टरनि वग़ैरह उन्हनि जी का बि हिते न पहुती आहे, ऐं जो उन्हनि जी सार संभाल लाइ। ऐं मुख़्तियारकार सिर्फ़ु पाण हिते आयो, विज़िट करे वियो। विज़िट करण खां पोयां थोरो मूंसां गॾु हलियो, ऐं पाण हुन सां गॾु हुउसि। जो ॿेले जे माण्हुनि खे असां चई आहे त ॿाहिरि निकिरो, माण्हू काफ़ी ॿाहिरि निकिरनि पिया, पर उन खां पोयां कल्ह बि मूं मुख़्तियारकार खे फ़ोन कयो आहे, तपेदार खे फ़ोन कयो आहे, उन्हनि इहो ई ॿुधायो आहे त भाउ असां अचूं था, पर अञा ताईं अहिड़ी का पोज़ीशन कोन्हे जंहिंमें उहो असां वटि हिते आया अचनि। ॿुधायो त जेको पाणी जो दरिया में चाढ़ आयो आहे, उनजे करे केतिरा ॻोठ मुतासिर थिया आहिनि? साईं, जेको पाणी दरिया में चाढ़ आयो आहे, हिन में त पहिरियां ॻाल्हि करे वियुसि त तक़रीबन हिते 3 ॿेला आहिनि। ऐं माण्हू अक्सर करे जेके हिते ज़मीनदारी हवाले सां के वॾनि ज़मीनदारनि जा ग़रीब माण्हू हारीपू वारीपू कनि था, ऐं मालवा जे माण्हू था, त मुंहिंजे अंदाज़नि में जेको हिकिड़ी सही क्लियर फिंगर कोन्हे, अंदाज़नि में 1500 खां ज़्यादा फैमिलियूं आहिनि जेके अंदरि कचे में रहनि थियूं। छा उन्हनि माण्हुनि खे इतला ॾिनो वियो आहे त उहे कचे जा माण्हू पके वारे इलाइक़नि में अची रहनि, का कैंपुनि जी का सहूलियत मौजूदु आहे ॿियनि इलाइक़नि में? हा साईं, हुन में इहा त अहिड़ी का बि ग़लति ॻाल्हि कोन्हे, वाक़ई सही ॻाल्हि आहे त इतला उन्हनि खे ॾिनो वियो आहे। FM ज़रिए पे मुख़्तियारकार साहब हलायो हुओ, जेको असां पाण ॿुधो हुओ। ऐं हुन खां पोयां हिकु चकर ॿेलो खीरसर में मुख़्तियारकार साहब मूंसां पाण गॾु हुआ, असां वियासीं त उतां खां माण्हू निकिरनि पिया। माण्हू त वीचारा निकिरी अचनि पिया, पर उन्हनि वटि को अजो कोन्हे आहे। ऐं जॾहिं हिते हिन फैमिली खे 20 टेंट मिलिया आहिनि, उन्हनि जी सूरत हाल इहा आहे। ऐं जेका न तव्हां नोट करे सघो था त उहे तंबू बाक़ाइदे एतिरे क़दुरु कमज़ोर आहिनि, ऐं जे थोरी हवा जी मौसम लॻी पई आहे, हवा तेज़ लॻे थी त फाटी टुटी विया आहिनि। ऐं माण्हू हो के वण जो अजो, के घर जो अजो करियो, जेके मजबूर माण्हू वेठा आहिनि सोचीनि था त असां उस में अची पंहिंजनि बच्चनि खे ज़लील कंदासीं। गवर्नमेंट तरफ़ां त के बि अहिड़ा उपाउ कोन आई, या का बि अहिड़ी फैसिलिटी कोन्हे जे असां किथे ॿाहिरि निकिरी को अहिड़ो अजो या पनाह वठूं। हिन वक़्तु ठट्टे ज़िले ऐं सिजावल ज़िले जे आसपास में जे कचे जे ॻोठनि मां जेका लॾ पलाण थी आहे, उहे माण्हू दरबदरी शिकार आहिनि। ऐं इन्हनि मकाई माण्हुनि खे संघ सरकार पारां जेतोणीकि सिर्फ़ु 20 टेंट मुहैया कया विया आहिनि, पर उनखे अलावा कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत न ॾिनी वई आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी कैंप में रहंदड़नि सां त उनखे कहिड़े क़िस्म शिकायतूं आहिनि। साईं, तव्हां ॿुधायो त तव्हांखे कहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं फ़राहम कयूं आहिनि सरकार पारां? सरकार असांजी का बि सहूलियत कोन्हे, हिकिड़े 20 टेंट ॾिनो आहे बसि, से मुख़्तियारकार ॾेई वियो आहे। असांजे हिते जा बचा कढिया आहिनि, ॿाहिरि बुख में मरूं, का सहूलियत ई कोन ॾिनई आहे। हाणे कंहिंखे असीं चऊं, इहे 20 टेंट मिलिया आहिनि असांखे बसि। अच्छा, हिन वक़्तु केतिरा जे ख़ानदान आहिनि हिन कैंप में मौजूदु आहिनि? ऐं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा अमलदार हिते पहुता आहिनि, ऐं का वायर लधी वई आहे न लधी वई आहे? 500 पूरा 500 फैमिली आहे, पर असांखे 20 मिलिया आहिनि बसि। ॿिया का बि चीज़ असांखे कोन मिलिया, न को राशन मिलिया, न ॿियो असांजा बच्चा नंढड़ा काढ़े में वेठा आहिनि। 4-4 5-5 फैमिलियूं हिकिड़े तंबू में दरबदर थी विया आहियूं, का चीज़ असांखे कोन मिलिया। ईअं वेठा आहियूं बुख ते, न का सताई सलाई का बि कुझु कोन्हे, काढ़े में वेठा आहियूं। बाबा असांखे
कचो सुरजाणो त मैं इलाही वक़्तु थी वियो आहे, 3 माह इलाही थी वियो। हा 3-4 ॾींहं थिया न थिए ऐं कुझु बि का बि सवलात असांखे कंहिं बि कोन ॾिनी आहे। इहो महिर में हिकिड़ो सो ढोड़े पियो, माना हेॾा ढोड़ियो वञे हेॾा ढोड़ियो वञे, पर असांखे न खाधे न पीते जी बच्चा असांजा उन बुख में हिते पिया आहिनि। हाणे छा करियूं, कंहिंखे था ॾियूं, ढोड़ियो ज़मीनदारनि खे ॾियूं, बाबा आहे कोन, असांजी हले कोन थी, पोइ हाणे छा करियूं। हा सहूलियतूं मौजूदु आहिनि तव्हां वटि? हिते असां वटि ॿी का बि कोन्हे, का सवलात न आहे, का सवलात न आहे। ॿियूं कहिड़ियूं आहिनि, ॿियूं का बि सवलात न आहे, न ज़मीनदारनि जी सवलातूं, न ॿियनि जूं कंहिंजी बि कोन्हे। हा सुरजाणी बंदि वेझो लॻायल हिन में न फ़क़ति 500 फैमिलियूं आहिनि, पर उनजे ख़ानदान में वॾो तइदाद नंढनि ॿारनि जो पिणु शामिलु आहे। हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी रहवासियुनि सां, त उहे छा था चवनि। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं मौजूदु आहिनि तव्हां वटि? असांखे सहूलियत को बि कोन मिलियूं आहिनि। असीं हिते मुसीबत में आहियूं, असांजा बच्चा बुख मर नंढड़ा रड़ियूं पिया कनि, को चीज़ असां वटि कोन्हे। ॿियो असां हिते को बि कोन्हे चीज़, को बि कोन्हे। न को हिते तंबुनि में 4-4 फैमिलियूं वेठियूं आहिनि, उन में वीचारियूं सहूलियूं नथी थी सघनि, न सुम्ही सघे थी, न ॿियो कुझु सहूलियत ई कोन्हे। असांखे ॾुख आई आहे। पाणी जी चाढ़ जे करे कहिड़े क़िस्म जो नुक़सानु पए थो तव्हांजे? जो नुक़सानु इलाही पवंदो आहे। अथी अंदरि वेठा थी खिरसर में, उतां ॿुॾी ॿुॾी निकिता हिते ॿाहिरि कचे में असांखे 20 टेंट मिलिया आहिनि। उन में 4-4 फैमिलियूं वेठियूं आहिनि, उन में पूरी कोन थी थियूं वीचारे उन बुखर में वेठियूं आहिनि। न को बच्चा नंढड़ा था, न को केरु को बि ऑफिसर कोन आयो असां वटि। पिया बच्चा था बुखूं मरनि हिते रड़ियूं पिया कनि, को बि केरु असां दां केट बि कोन थी लॻी असांजी। पीअण जो पाणी हितां केतिरो परे आहे? हितां असांखे आहे 4 माइल पाणी परे आहे। असां खां 4 माइल पाणी असांखे परे आहे। पीअण न उञनि, असां उञूं पिया मरूं, बुख न मरूं, को बि असां वटि ऑफिसर कोन आयो आहे। हिन कैब में कुझु औरतूं मौजूदु आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनखे कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं मुहैया कयूं आहिनि? पंध मां न खता आहियूं, असांखे हिते 4 ॾींहं थी विया आहिनि, का चीज़ कोन मिली आहे असांखे। हे जेके पंहिंजा टेंट मिलिया आहिनि, इन्हनि में 3-4 तंबलियूं नथियूं रही सघनि। मुंहिंजा बच्चा आहिनि, जंहिंजा कंहिंजा आहिनि, कंहिंजा कोन आहिनि, उहो ई नथा रही सघनि। असीं ग़रीब आहियूं, असांखे कुझु वरी इन टेंटनि मां कुझु ग़रीबनि खे ॾियनि, कुझु राशन ॾियनि, असीं बुखनि था मरूं, ग़रीब आहियूं सफ़ा। पाणी बि सहूलियत कोन्हे, गॾा गाॾियुनि ते भरींदा आहियूं तॾहिं असांजा बच्चा पाणी पीअंदा आहिनि। असांखे तंबूअ जी जॻह मिलणु कयूं, तंहिंमें असांजो सोड़ लॻी पई आहे, तंहिंमें न पाणी जी सहूलियत, कंहिं ॻाल्हि हर ॻाल्हि जी सहूलियत कोन्हे। नंढड़ा बच्चा, असीं छा ॻाल्हायूं? असांजे ऋण पट बलाउनि जे विच में पिया आहियूं, न को खट जी सोता जी का, न चीज़ वटियूं, का बि सहूलियत कोन्हे। असां रांग बलाऊं असांजे ॿधल रखियनि, गॾा गाॾी में पाणी भरायूं, तॾहिं असांजा ॿार चा पीअनि कनि, का बि असांखे सहूलियत आहे कोन। तिन खे 2 मिलिया आहिनि, जेका 4 आहिनि तिन खे 2 मिलिया आहिनि। साईं असां वटि का बि सहूलियत आहे कोन को, जे असांखे सहूलियत असांखे अहिड़नि ते विहारियो जेको असीं सहूलियत करेसीं त बच्चा वठी वञी घर में विहारियूं। मथां बरसातूं लॻी पयूं आहिनि, बरसातुनि में असांजे त को बि वेलो थिए ई कोन थो। असीं छा करियूं, मिसकिन ग़रीब सारा असीं पाणी मां था निकिरूं त बि हेॾो टूंड जहिड़ो पाणी, त मां जाॻियो चयो ॿाहिरि न करूं, त में असांजो त को हाल ई कोन्हे। हाणे पोइ जेको अची हिते वेठा आहियूं, हाणे हिते टेंट बि असांजा विया किरी, सभु जिन खे खणे झलियो त वञनि हेठि किरियो, असांजा मथां मींहं भरे बीठनि। तव्हां ॿुधायो त तव्हांखे केतिरो सुठी आहे कैब में? साईं असांखे एतिरो आहे जंहिंसां पाणी बोल था फिरी आहे, मतिलबु बंदि खाइजी वई आहे। असीं मिसकिन का असांजी वार न आहे, असांजी न बनी न ॿारो हारी पकींदा आहियूं, उन मां बि असांखे कंहिं महिल मिले त कंहिं महिल लंघण वेठा आहियूं। मिसकिन आहियूं, असांखे इहे मतिलबु मिलिया आहिनि तंबू मिलिया आहिनि, जेके मतिलबु असांखे इहे मिलिया आहिनि 3 मिलिया आहिनि, त कंहिंखे हिकिड़ो, कंहिंखे 2 मिलिया आहिनि, मतिलबु 4 माण्हू कंहिंखे 2 मिलिया आहिनि। जे हिकिड़ो आहे त कंहिंखे मतिलबु उनखे हिकिड़ो मिलियो आहे। हाणे असीं मिसकिन के वाह कोन, असांजो नलको परे आहे ऐं उनजी न रोड़ो आहे न ॿियो, माना गॾा गाॾीअ ते वेंदा आहियूं, पाणी भरे वेंदा आहियूं, असांजी बनी ॿारो ई कोन्हे। इहो मतिलबु हिते वेठा आहियूं, मतिलबु हिन कचे में पाणी चढ़ियो असीं हुते इन करे आयासीं। कचे में अची वेठासीं, वरी उते बि मतिलबु पाणी असांखे मतिलबु मथां भरी वियो आहे। हाणे असीं मिसकिन वञूं केॾा ग़रीब आहियूं, मतिलबु असांखे का वार न आहे, न असांजा बचा आहिनि, असीं मतिलबु बगलनि में लॻा पिया आहिनि, असीं केॾा वञूं? असीं ग़रीब आहियूं, असां वटि कुझु बि कोन्हे। असां रछा पई फाटल ॿेड़ियूं बि भॻियूं पयूं, असीं ग़रीब केॾां वञूं? असांजा नंढड़ा बच्चा बरसाति पया, तंहिंमें हाणे कीअं निकिरूं ॿाहिरि? पोइ टेंट 2 मिलिया आहिनि, त भई भॼी किरी पिया आहिनि, हेठि पिया आहिनि, पोइ असीं केॾां वञूं? हाणे असां सां मदद करियो ग़रीबनि सां, जेको पुॼे वेठा आहियूं सो असांखे ॾियो, त असीं बच्चनि खे खारायूं, राशन वाशन असांखे ॾियो। ॿेड़ियूं असांजियूं भॻियूं पयूं, या हिकिड़ी ॿेड़ी असांजी सभु या बीठिया, ऑफिसर अचनि था घुमियो वञनि हलिया, पोइ असीं ग़रीब केॾां वञूं? असीं ग़रीब मिसकिन आहियूं, बच्चा बंदि ते वेठा आहियूं, त न करे ॿाहिरि वेठा आहियूं, असांजे टेंट ॾेई विया आहिनि, वरी असांजी न को सहारो न को संभाले रधमि,
न को राशन न को कुछ असां न असीं ईअं वेठा आहियूं। ठट्टे ज़िले ऐं सिजावर ज़िले जे बंदनि ते इरिगेशन डिपार्टमेंट पारां करायल कम जे वारे ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी एस जो सां। तव्हां ॿुधायो कहिड़े क़िस्म जा तव्हां उपाउ वरिता आहिनि? साईं असां जेको आहे अञा पाणी घटि आहे, वधंदो उन हिसाब सां असां जेको आहे हिते सामान सॼो मटेरियल जेको आहे गॾु करियो आहे। हेवी मशीनरी असांजी बीठी आहे ऐं जेको बि मटेरियल असांजे ज़रूरत जो आहे सभु असां हिते स्टेक कयो आहे, मौजूदु आहे असांजो। मक़ामी ॻोठाणा जेके आहिनि एतिरा आहे त कमु कोन थियो आहे? न कमु त थियो आहे, कमु थिए बि ख़बर आहे ॻोठाणनि खे त असां जेको ज़रूरत हुई जेका पथर जी उहा लाथो बि आहे, ॿियो पथर असां गॾु कयो आहे। ज़रूरत जंहिं वक़्तु पवंदी असां उनखे इस्तेमालु कंदासीं। केतिरियूं पॉइंट्स आहिनि जेके वलरेबल आहिनि? असां वटि 2 आहिनि। हिकिड़ी हीअ आहे जिते तव्हां वेठा आहियो सुरजाणी, ॿी आहे असांजी मुनारकी जेको 44 मील में आहे बंद जे असांजे MS बंद ते। हिन वक़्तु तव्हांजो केतिरो स्टाफ आहे जेको मॉनिटरिंग करे पियो ऐं ड्यूटियुनि ते लॻो आहे? असांजी मेल ते लांडी ठहियलु आहे ऐं हर लांडी ते 2 माण्हू असांजा वेठा आहिनि ऐं स्पेशल ड्यूटी में SDO बि आयल आहिनि, सब इंजीनियर बि आयल आहिनि, दारोगा बि आहिनि। उहे जेके आहिनि उन्हनि खे मॉनिटर कनि पिया हर शइ खे। ऐं बंद ते जेको आहे आउं बि चकर लॻायां पियो, एक्सीएन साहब बि लॻाइनि पिया, SC साहब आहिनि, चीफ साहब आहिनि, माना तक़रीबन सॼा इरिगेशन जो जेको ॿियो स्टाफ आहे ॿाहिरां उहो बि घुरायो आहे। हिते जो जेको बंद जो आहे उहो बि मौजूदु आहे ऐं स्पेशल ड्यूटी वारा बि आहिनि जेके बंद जी निगरानी कनि पिया। पाणी जो केतिरो वेकिरो आहे जेको ईंदड़ हफ़्ते हितां गुज़रंदो? ईंदड़ हफ़्ते जेको हींअर सूरत हाल आहे गुड्डू बैराज ते, उन हिसाब सां असांजो अंदाज़ो आहे त हिते तक़रीबन 4 लख क्यूसेक पाणी पहुची सघे थो। असां हुन ते सिजावर ज़िले जे पके वारे इलाइक़े मौजूदु आहियूं जिते कचे वारे इलाइक़े मां केतिरा ई ॻोठाणा हिते लॾे पंहिंजी मदद पाण ते हिते पहुता आहिनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी ॻोठाणनि सां त हो हुते कहिड़ी सूरत हाल खे मौजनि पिया। छा त कॾहिं हिते लद प्राण करे पहुता आहियो? इहे असांखे 2 ॾींहं को माण्हू कोन आयो आहे। असांजे 2 घर ॿुॾी आहे, फसल ॿुॾी आहे, बसि इहा ई ॻाल्हि आहे। असां को न को अञा को MP न को MA न आयो आहे, को बि कोन आयो। तव्हांजे ॻोठ में केतिरो नुक़सानु थियो आहे? वॾो नुक़सानु असांजे सारियूं आहिनि, कमांदनि, वोणनि, बकर सभु ख़तमु थी वियो। हिन वक़्तु ॿुधायो त सरकारी सतह ते का तव्हांजी मदद थी आहे? का बि कान थी आहे, का बि मदद अञा को माण्हू ई कोन्हे। अमी पुनाए ॿियो को माण्हू कोन पुनो, को बि कोन पुनो, को बि माण्हू कोन आयो। टेंट वग़ैरह ॾिना विया आहिनि? कुझु बि कोन मिलियो, न को तंबू, न को राशन, न को पाणी पीअण जो कोन्हे, न को डॉक्टर आयो आहे, न को ॿियो का शइ कान्हे। माल मरियो थो वञनि जेके 2 ढोर आहिनि बसि। हला कचे वारे इलाइक़े मां हिते पहुतल ॻोठाणनि खे शिकायत आहे त सरकार पारां हिन जी का वायर न कई वई आहे। हिते ॿियनि ॻोठाणनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवनि। असां कॾहिं हिते पहुता आहियो? असांखे 3 ॾींहं थिया आहिनि तक़रीबन हिते को बि सरकारी या गैर सरकारी को बि जेको असांजो नुमाइंदो कोन आयो आहे। हिन वक़्तु असांजा बच्चा जेके गर्मीअ में सड़ी रहिया आहिनि, तमामु जेको वॾी तकलीफ़ थी वई आहे। ऐं उन खां सवाइ असां वस वारनि खे जेको कुझु अपीलूं कयूं आहिनि जेके सरफ़ दिलासा ॾियनि था। हा बाबा असीं अचूं था, असीं EDO सां मिलिया, DCO सां मिलियासीं, ऑफिस विया हुते चयोसीं त उन चयो मुख़्तियार कार्ड मोकिलिया थो, तव्हां हलो बसि तव्हांजो कमु थी वेंदो। पर इन आसरनि में रहियूं ऐं इन खां सवाइ जेको हुकूमत असांखे वतन कार्ड जेको जारी कयो हो उन मां सिर्फ़ु मनपसंदि माण्हुनि खे जेको 2 किस्तूं न, बाक़ी जेके असीं ग़रीब माण्हू आहियूं पोइ हिते पियल आहियूं उन्हनि खे जेको हिकिड़ी किस्त ॾेई पोइ उन्हनि बंदि करे छॾियो आहे। तव्हां ॿुधायो त कॾहिं हिते तव्हां पहुता आहियो ऐं तव्हांखे कहिड़े क़िस्म जी सरकार मदद कई आहे? बाबा असां सां 3 ॾींहं थिया आहिनि असीं हिते पहुता आहियूं। असां सां का बि सरकार जी मदद न आहे। असीं पंहिंजे माना हिते अची बच्चा वठी ऋण में पिया आहियूं। ॾिस का बि हालत असांजी तंग लॻी पई आहे। असीं ग़रीब माण्हू किथां आणियूं, किथां खाऊं। हिते पाणी जी सहूलियत न का बि असांखे सहूलियत, हुकूमत जी का बि सहूलियत कोन्हे। केरु असांखे हिते पुछण बि कोन आयो आहे। ऋण में हिते वेठा आहियूं, कुझु बि कोन्हे असांखे, न केरु पुछण वारो न का अचण वारो। असीं पंहिंजी मदद पाण करे, के टपड़ असांजा दरिया में पिया आहिनि, के असीं कढी आया आहियूं अधु लड़। असीं हिते पाण पंहिंजी मदद करे आहियूं, बाक़ी असां वटि केरु पहुतो न ऑफिसर, न केरु असां वटि कोन पहुतो आहे। जेको कचे में जेको पाणी आयो आहे उनजे करे कहिड़े क़िस्म जो नुक़सानु तव्हांखे पए थो? असांजो कमंद हुओ, सारियूं हुयूं, मिर्च हुआ, धाणा हुआ, हर आबादी असांजी उन ते असांजो अलाह ते गुज़र, असांजो उन ते गुज़र हो। उहा सभु आबादी असांजी पाणीअ में ख़तमु थी वई, पाणी मथां फिरी वियो आहे। तव्हां पाण हली ॾिसो त सभु ख़तमु थियो पियो। बाक़ी असांजा बच्चा कढी सिर कढी जिते पहुता आहियूं बसि। ॿी असांजी का बि कंहिं हुकूमत वारे मदद न कई आहे। कंहिं बि असां ॾांहुं लोणू बि कोन आयो आहे त हिते इंसाननि जा जानवर रहिया पिया आहिनि, केर बि असां वटि कोन आयो आहे।
हिन वक़्तु तव्हां कहिड़ी सूरताल में हिते ज़िंदगी गुज़ारियो पिया? हिते में इहा ज़िंदगी इहा गुज़ारियो पिया, रहण में पिया आहियूं, न को असां वटि का चीज़ आहे न को ॿियो। असां आबादी कई ते त उन मां आबादीअ मां कुझु खाधो पियो, आबादीअ में त असां वटि का चीज़ कोन्हे। आबादीअ में त असांजी आबादीअ त गुज़रो, अलाह ते गुज़रो, ज़मीननि ते उहे त ॿुॾियूं पियूं आहिनि, असीं ठला वेठा आहियूं बसि। ॿी का असांजो गुज़र ई कोन्हे, आबादियूं इहो ॿुॾी हुयूं, ख़तमु थी वियूं हलियूं। ॿियो असां जी नाज़रीन, सिजावल ऐं ठठे ज़िले जी इंतिज़ामिया पारां कयल दावाऊं मुकमल तौर ते हितां जे मक़ामी आबादी पारां नफ़ी कई वई आहे। उन्हनि चवणु इहो आहे त जेके हिते ॻोठाणा दल पलाण करे पता आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत हिते पता आहिनि, न फ़क़ति इहो पर उन्हनि खे कंहिं टेंट ऐं ॿिए क़िस्म जूं कंहिं बि सहूलियतूं मुहैया न कयूं आहिनि। कॾहिं हिते पता आहियो ऐं तव्हांखे कहिड़े क़िस्म जी सहूलियत? 3 ॾींहं थी विया आहिनि, हिते असांखे कुझु बि कोन्हे, न राशन मिलियो आहे, न पाणीअ जी सहूलियत आहे। किनो पाणी जेको वही आयो उहो असीं पीऊं पिया। ॿियो त को हिते असांजो माल वच बि कोन्हे, ॿनियूं ॿुॾी वियूं आहिनि। माल हिकिड़ो ॿ ढोर को आहे सो बि ॿधो पियो, बुख पियो मरे, गाह आहे कोन जो उनखे गाह ॾियूं। असीं पाण मजबूर आहियूं, असां वटि बि कुझु खाइण लाइ बि कोन्हे, न कंहिं असांखे वॾेरे अॼु ताईं ॾिठो आहे, न कंहिं असांखे तंबू ॾिनो आहे, न असांखे को पाणी ॿियो त ठहियो, पर असांखे पाणीअ जी बिल्कुलु एॾी तंगी आहे जंहिंमें असीं परेशान आहियूं। असांजा बच्चा आहिनि उनखे वरी जुलाब थी विया आहिनि, उहे बीमार पिया आहिनि। मजबूरी छा करियूं, पाणीअ ज़रिए असांखे बीमारी हाणे खणी वई आहे। न को असां वटि डॉक्टर आयो आहे, न को अॼु ताईं वॾेरो आयो आहे। एमएनई एपी इहे सभु आहिनि। वोटनि जे टाइम में असां वटि राति ॾींहुं 8-8 गाॾियूं ॾिसंदा आहियूं त अचो बियोरनि बसि लेन हणियो बीठा आहिनि, सॾ पिया कनि वॾेरा सां गॾु। पर हिन दौर में असां वटि चोथों ॾींहुं केर बि कोन आयो आहे। असांखे बुख असीं त पिया मरूं, पर असांजा जेके ॿार आहिनि उहे पाणीअ मां सफ़ा ख़राबु थी विया आहिनि, बीमारीअ में सफ़ा तबाह आहिनि। छा करियूं? मच्छर आहे पर न का मच्छरदानी आहे, न को टेंट पेंट तंबू या कुझु को पाणीअ जी सहूलियत हुजे त बि असीं चऊं खणी पेट में खाधो न मिले, पर पाणी त कुझु असांखे मिले। पाणी बि असांखे कोन्हे, इहो पाणी किनो वही आयो उहो असीं पीऊं पिया। हिते का बि कोन सहूलियत, 3 ॾींहं थिया आहिनि हिते रहे पिया आहियूं खुले आसमान ते, न का न तंबू न टेंट न का बि शइ कोन्हे, न राशन बि कोन्हे, का बि शइ कोन्हे। के बुख ते वेठा आहिनि, की माना सफ़ा ईअं हिते ॾिसी पियो इहा हालत हिते बुख ते वेठा आहियूं। सरकार पारां का सहूलियत मुहैया कई वई आहे, टेंट वग़ैरह ॾिना आहिनि तव्हांखे? न का बि कोन, न को ॿियो तपेदार खे फ़ोन कई त फ़ोन बि न कई, का बि सहूलियत असांखे कोन्हे। जी तव्हां ॿुधायो, तव्हां कॾहिं हिते पता आहियो? असांखे हिते 3 ॾींहं थिया आहिनि, 3 ॾींहं में असां वटि केर बि माण्हू कोन आयो। असीं खुले मैदान ते वेठा आहियूं, न तंबूअ न राशन, का शइ कान्हे। बरसाती मां ॿुॾी ॿाहिरि निकिरंदा आहियूं, अंदरि कचे मां तंहिंमें तबाह थी विया आहियूं। का शइ वटि माना कान्हे, बुखे वञे असांजा सना ॿार जेके से मरनि पिया। का बि शइ असां वटि कोन्हे। तव्हां ॿुधायो कॾहिं हिते पता आहियो लद पलाण करे ऐं कहिड़ी सहूलियत? 3 ॾींहं थिया का शइ असांखे न ॾिनो आहे। हिते मच्छर में खाजी वियो, का शइ कोन ॾिनो आहे, न को ऑफिसर आयो, न का केरु माण्हू हिते असां वटि न आयो। असांखे चऊं त लॾे ॿाहिरि छो अव्हांखे ॾींदासीं सामान वामान, का शइ न ॾिनो आहे। कमु अंदरि सारियूं आहिनि, धाणा हुआ उहे ॿुॾी विया, मिर्च हुआ, हर आबादी हुआ ॿुॾी वई, का शइ कान न बची आहे। हिन वक़्तु तव्हां कहिड़ी सूरत में हिते रहो पिया? हिन हालत में तंगी में पिया रहूं। ॿुधायो त तव्हां कॾहिं पिया आहियो? असांखे तक़रीबन 3 ॾींहं थी विया आहिनि हिते, बचनि का शइ कोन मिली आहे। ॿार बचो असांजो जेकी हुते रण में पियो आहे, न तंबू आहे असां वटि, न मच्छरदानी आहे, न को कुझु का शइ कोन्हे। असांजा माल हे हो ॿनियूं ॿार सभु ॿुॾी विया, मर्चनि जी आबादी ॿुॾी वई, कमांडर जी आबादी ॿुॾी वई, सारियुनि जी आबादी जेकी हुई सभु ॿुॾी वई। असीं पंहिंजा माना लॾा बच्चा वठी भॻायूं असीं बोड में हिते अची वेठा आहियूं। न ऑफिसर असां वटि आयो आहे, न को तपेदार आयो, न को वॾो माण्हू असां वटि आयो। बसि पंहिंजा बच्चा वठी रण में वेही रही आहियूं। असां न को पाणीअ जी सहूलियत, कंहिं शइ जी असां वटि सहूलियत कोन्हे। ठठे ऐं सिजावल ज़िले जे कच्चे वारनि इलाइक़नि खां लद पलाण करे पैदल माण्हुनि जी का वाहिर न लधी वई आहे। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त ठठो ऐं सिजावल जी ज़िले इंतिज़ामिया हिन मकामी माण्हुनि जी वाहिर करे ऐं इन्हनि माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।